नौशेरो फिरोज़ में पेटे अलफ उस्तादन पारां सरदार शाह तरफ़ां मुबैना तौर उस्तादन लाइ गुथा लफ़्ज़ ॻाल्हाइण ख़िलाफ़ सख़्त पाकिस्तान प्रेस क्लब अॻियां एहतजाज कयो वियो, जंहिंमें ज़िले अखबार तालके भिरिया जे सदर उस्ताद गुलाम मुस्तफ़ा सोलंकी, नायब सदर राजू खान विस्तड़ो, डिप्टी जनरल सेक्रेटरी सज्जाद अली जलबानी, ऑफिस सेक्रेटरी उस्ताद नाज़िम हुसैन पंवर, उस्ताद अब्दुल हफ़ीज़ दौरो ऐं ॿियनि उस्तादनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजे स्कूलनि में 10 ॾींहनि खां कारियूं पटियूं ॿधी मुख़्तलिफ़ स्कूलनि में एहतजाज करे रहिया आहियूं। मुख़्तलिफ़ यूनिटनि में एहतजाज जारी आहे। अॼु असांजे ज़िले जो सदर पीर मुज़फ़र जे ऐलान ते असां एहतजाजी रैली कढी प्रेस क्लबनि ते आया आहियूं, जॾहिं त 40 अरब किताबनि लाइ आया आहिनि। 20 अरब उन्हनि जे अकाउंट में पिया आहिनि। किताबनि जी खोट किथां पूरी थिए ऐं स्कूलनि जूं बिल्डिंगूं ज़बूर हालत में लॻियूं पियूं आहिनि। हिकिड़नि ॿारनि खे किताब मिलिया आहिनि त हिकिड़ा रहिया पिया आहिनि। फर्नीचर जी खोट किथां पूरी थिए, कीअं सिस्टम हलंदो? सिर्फ़ उस्तादनि जो ध्यानु हटायो थो वञे, उस्तादनि खां इंटरव्यू थो वरितो वञे, जेका बजट खाधी अथनि उन लाइ इहो सिस्टम कयो अथनि। सूबाई तालीम जे वज़ीर खे फौरी तौर ते हटायो वञे, न त ॿी सूरत में असां कराची ॾे रुख कंदासीं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची